असांखे ॿुधायो न। पाण फरमाइनि था जंहिं औरत यहूदी औरत बकरी जी रान में ज़हर मिलाए मूंखे खारायो हो उन गोश्त ॻाल्हायो। गोश्त खे ॾंद आहिनि, ज़बान आहे, ॼाड़ी आहे। रब चाहे उन गोश्त खे ॻाल्हाइण जी ताक़त ॾेई छॾे, चाहे पत्थर खे ॻाल्हाइण जी ताक़त ॾेई छॾे। ऐं इहा ॻाल्हि बि तव्हांखे ॿुधाईंदो हलां, मतां तव्हां इहो सम्झो त इन्हनि खे का ताक़त कोन्हे। क़ुर हदीस गवाह आहिनि, इन्हनि पत्थरनि में महसूस करण जी ताक़त आहे। असांजो अकुल पहुची कोन सघियो आहे। साइंस त महदूद आहे न। साइंसदाननि खे जेका शइ दिमाग़ में नथी अचे इनकार कनि था, लेकिन क़ुरान में अल्लाह फरमाए थो के पत्थर अहिड़ा आहिनि जेके अल्लाह जे ख़ौफ़ जे करे किरी पवनि था कि फाटी पवनि था। हाणे ॾियो जवाब, अल्लाह जे ख़ौफ़ जे करे फाटी पवनि था, माना हिस्सा आहे, महसूस कनि था, किरी पवनि था, फाटी पवनि था। अल्लाह ताक़त ॾिनी। 105 फरमाइनि था जबल उहद असीं उन सां मोहबत करियूं था, उहद असां सां मोहबत करे थो। छा सबूत मिलियो? हू त पत्थर आहे, जबल उहद त पत्थर आहे, पर पाण फरमाइनि था असां सां मोहबत करे थो, माना उन में बि हिस्सा आहे। रब्बि इश्रह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। मूंखां अॻु में असांजी जमात जो सिक आलमी दीन ऐं हिकु बहितरीन ख़तीब फ़ज़ीलतुल शेख मौलाना मोहम्मद आरिफ असरी हफ़िज़हुल्लाह ख़िताब करे चुका आहिनि। साईं जो आऊं थोराइतो आहियां, शुक्रगुज़ार आहियां जो मुंहिंजे करे साईं पंहिंजी तकरीर मुख़्तसर कई। अल्लाह ताला खे जज़ाए ख़ैर अता फ़रमाए। मुंहिंजी बि कोशिशि हूंदी त ज़्यादा तवील तकरीर न कई वञे, छो त पोयां बि असांजा अञा मुअज़्ज़ज़ उलमा इकराम मौजूदु आहिनि जी उन्हनि खे बि टाइम ते वारो मिली सघे। दोस्तो, जीअं त अॼोकी कॉन्फ्रेंस जो उनवान आहे, मौज़ू आहे अज़मत सहाबा। आऊं सम्झां थो त हिन दौर जे अंदरि जेको यकीनन फितननि जो दौर आहे, असांखे वॾी ज़रूरत आहे त असां सहाबा किराम रज़ी अल्लाह अन्हुम जो शान तमामु घणो बयानु करियूं। तव्हां ॾिसो, असांजा सलाफ़ वॾा वॾा मुहद्दिस उन्हनि अक़ीदे ते जेके बि किताब लिखिया आहिनि, उन्हनि में ही नुक़्तो तव्हांखे ज़रूरु मिलंदो त सहाबा किराम सां मोहबत कई वञे, इज़त कई वञे, ऐं उन्हनि जे दरमियान जेकॾहिं इंसान हुजण जे नाते कुझु इख़्तिलाफ़ थिया त उन जे बारे में ख़ामोशी इख्तियार कई वञे। तव्हांखे तक़रीबन हर अक़ीदे जे किताब जे अंदरि इहे नुक़्ता मिलंदा। असांजा सलाफ़ इहा शइ छो लिखी? जॾहिं को माण्हू हक़ीक़ी माना जे अंदरि आलिम हुजे, रब्बुल आलमीन उनखे दीन जो फ़हम अता करे, त उहो आलिम अहिड़नि फितननि खे अॻु में महसूस करे वठंदो आहे जिन खे आम माण्हू महसूस नाहिनि करे सघंदा। आम माण्हू तॾहिं महसूस कंदो आहे जॾहिं उहो फितनो नुक़सान पहुचाए रवानो थी वञे, पर आलिम
अग में ही सुञाणी वठंदो आहे त ही फितनू ख़तरनाक आहे। कौम खे ख़बरदार कयो वञे त बाबा हिन खां मुहतात रहिजो। तंहिंजे करे अज़ीम ताबई इमाम हसन बसरी रहमतुल्लाह अलैह, ता ख़बर आहे त अज़ीम ताबई इमाम हो। ताबई उनखे चइबो आहे जेको सहाबा जी सोहबत में रहियो हुजे। इमाम हसन बसरी सवे सहाबा सां मुलाक़ात कई। अल्लाह केतरी इज्जत कराई। इमाम ज़हबी सियर आलाम नुबला जे अंदर लिखे थो, जंहिं ॾींहुं वफ़ात कयाई तक़रीबन शहर जा माण्हू कब्रिस्तान में हुआ, जनाज़े जे अंदर हुआ, जामे मस्जिद जे अंदर विची निमाज़ न थी सघी। ईअं न त माण्हू बेनमाज़ी हुआ, तक़रीबन सॼो शहर तदफीन जे अंदर हो। अल्लाह पंहिंजे बाननि जी इज़त कराईंदो आहे, जेके हक़ीक़ी बाना आहिनि, उलमा आहिनि। दुनिया जे अंदर में वफ़ात खां पोइ इमाम अहमद बिन अंबल चवंदो हो, कूलू लिअहलिल बिदअ बैनना व बैनकुम यौमल जनाइज़। इमाम साहब चवंदो, बिदअतनि खे चई छॾियो, ॿुधाए छॾियो, तव्हांजे विच में असांजे विच में फ़र्क़ु आहे। जंहिं ॾींहुं असांजा जनाज़ा खॼंदा, ॾिसजो माण्हू केतिरा था अचनि। इब्न असाकिर लिखियो, उनखे नकल करण वारो फिलिप के हिट्टी अंग्रेज आहे, द हिस्ट्री ऑफ द अरब्स जे अंदर। इमाम अहमद बिन हंबल रहमहुल्लाह जॾहिं वफ़ात कई, 8 लख मर्द ऐं 60,000 औरतूं जनाज़े निमाज़ जे अंदर। अल्लाह पंहिंजे पाननि जी इज़त कीअं थो कराए, जेके मुख़लिस हुजनि। इमाम हसन बसरी जो कौल आहे, अल फितनतो इज़ा अक़बलत अरफ़हा कुल्लु आलिमिन। चवे थो, जॾहिं फितनू उथंदो आहे, नओं नओं फितनू आलिम अॻु में सुञाणी वठंदो आहे त ही फितनू आहे। क़ौम खे ख़बरदार बि कंदो आहे। ऐं अॻिते छा थो चवे, वइज़ा अदबरत अरफ़हा कुल्लु जाहिलिन। पर जॾहिं फितनू नुक़सान पहुचाए रवानो थी वेंदो आहे, जी तूफ़ान थी तबाही मचाए बाद में रवानो थी वेंदो आहे, जॾहिं फितनू रवानो थी वेंदो आहे, उन खां पोइ हर जाहिल बि सुञाणी वठंदो आहे। अल्लाहु अकबर। त असांजे असलाफ अॻ में फितने खे झांचे वरितो हो, महसूस करे वरितो हो त अॻिते हली अहिड़ा माण्हू ईंदा जेके सहाबा किराम रज़ी अल्लाह अन्हुम खे घटि वधि बि ॻाल्हाईंदा, उन जे इख़्तिलाफ़ात खे बयान कंदा ऐं पंहिंजा नंबर ठाहींदा। ॾिसो, इन दौर जे अंदरि बाज़ नाला वठणु ज़रूरी हूंदा आहिनि। असांजा असलाफ बि नाला वरिता आहिनि। मोहम्मद अली मिर्ज़ा, केतिरा माण्हू खे ॾिसनि था, पर उहो हिकिड़ो राफ़िज़ी आहे, राफ़िज़िन जो एजेंट आहे। उनजी कोशिश छा आहे त माण्हुनि जी दिलनि वॼां सहाबा किराम जी मोहबत खे कढियो वञे, उन्हनि जे बारे में शक शुबा पैदा कया वञे। इन बद वक़्तु वॾो नुक़सान पहुचायो आहे। इहा ॿी ॻाल्हि आहे। अल्हम्दुलिल्लाह जमात अहले हदीस वरी बि इन माण्हू जो ताक़ुब कयो ऐं करे बि जमात अहले हदीस सघे थी। ॿुधी छॾियो मुंहिंजो नुक़्तो। असां चवंदा आहियूं, मुहद्दिसीन बि चवंदा, अस्सहाबतो कुल्लुहुम उदूल, अस्सहाबतो कुल्लुहुम उदूल। सब सहाबा आदिल हुआ। लेकिन फ़िक़्ह हनफ़ी जे किताब लिखियो आहे अत-तौज़ीह व तलवीह जे अंदर त इन्हनि में गैर आदिल बि आहिनि, सहाबा में गैर आदिल बि आहिनि। हुननि जो तो ज़िक्र ही कोन थो करे रवाफ़िज़ जो, जिन पंहिंजे
जन किताबन में लिखियो है कानन नासु अहल रिद्दत बाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इल्ला मिन सलास अल-उसूल मिन अल-काफी बिहारुल अनवार अल-अनवारुन नौमानिया इन किताबन जे अंदर रिवायत मौजूद है शिया हज़रात किताबन त अल्लाह जे नबी जी वफ़ात खां पोइ सहाबा मुर्तद थी विया सिवाय 3 ॼणनि जे। घणनि ॼणनि जे? 3 ॼणनि जे। केर बचा? मिक़दाद बिन असवद, अबू ज़र ग़िफ़ारी, सलमान फारसी रज़ी अल्लाहु अन्हुम। इन्हनि खां सवाइ हर जा हर मुर्तद थी विया। मुंहिंजो मज़मून जेको प्रोफेसर मोहम्मद जुमन हफ़ीज़ुल्लाह जी किताब ते लिखियल आहे मुक़दमो, उन में घटि में घटि मुंहिंजे ख़्याल में 12 किताबनि जा हवाला ॾिना आहिनि शिया हज़रात जा, जेके चवनि था त अल्लाह जे नबी जी वफ़ात खां पोइ अक्सर सहाबा मुर्तद थी विया। ऐं तव्हां खां पुछणु चाहियां थो, अॼु जेकॾहिं हिकिड़ो गैर मुस्लिम काफ़िर एतराज़ करे अल्लाह जे प्यारे पैगम्बर ते, तव्हां कहिड़ो जवाबु ॾींदो? कहिड़ो एतराज़? इन्ही कौल जी रोशनी में जेको हिन नकल कयो आहे त नऊज़ बिल्लाह तव्हांजो पैगम्बर पंहिंजी ज़िंदगी में सिर्फ़ 3 माण्हू सुधारे सघियो, उहो पैगम्बर बाद जे लाइ बाद वारनि जे लाइ नमूनो कीअं बणिबो? छा जवाबु ॾींदासूं? आहे को जवाबु? आहे को जवाबु? जेकॾहिं हिकिड़ो काफ़िर चवे अवाम जा अहिड़ा जेके मुसलमान चवराइण वारा जेके चवनि था 3 या 4 छॾे हर मुर्तद थी विया लिया, त पोइ नऊज़ बिल्लाह उहो पैगम्बर उनजी ज़िंदगी उनजी सीरत बाद में अचण वारनि माण्हुनि जे लाइ कीअं नमूनो बणिबी? बल्कि ख़बर अथव इहो धक को मामूली कोन्हे, इहो सहाबा ते कोन्हे बल्कि अल्लाह जे रसूल ते आहे, प्यारे पैगम्बर ते आहे। तव्हां चवंदा कीअं? क़ुरान में अल्लाह पंहिंजे पैगम्बर जो फर्ज़ मनसबी ॿुधायो आहे। उन में हिकिड़ो नुक़्तो आहे वयो ज़कीहिम, पैगम्बर उन्हनि जो तज़कियो करे थो, पाक करे थो। मूंखे ॿुधायो छा अल्लाह जे नबी नऊज़ बिल्लाह पूरी ज़िंदगी में 23 साल पैगम्बरान ज़िंदगी में 3 माण्हू पाक कया? ये अल्लाह जे रसूल ते हमलो कोन्हे? हिकिड़ो सादो मिसाल नहीं समझाया, क्लास जे अंदर 100 शागिर्द इम्तिहान वरतो वञे थो, 97 फेल थीनि था ऐं 3 ॼणा पास थीनि था। घणा? 3 ॼणा पास थीनि था, 97 फेल। हाणे माण्हू जॾहिं तबसरो कंदा, के चवंदा दादा शागिर्दनि में हाल कोन्हे, इहे ई चवंदा न पढ़ाई में पोइते आहिनि, पर ॿिया अहिड़ा बि हूंदा जेके चवंदा त उस्ताद बि सही कोन्हे, उन बि तालीम तरबियत सही कोन कई आहे, सिर्फ़ शागिर्दनि जो ॾोह कोन्हे। वही सोचियो इहो हमलो सिर्फ़ सहाबा ते कोन्हे, अल्लाह जे प्यारे पैगम्बर ते, अल्लाह जे रसूल ते आहे। तंहिंजे करे जमात अहले हदीस अहले सुन्नत वल जमात जो अक़ीदो आहे सब जा सब सहाबा आदिल आहिनि, जन्नती आहिनि। हाँ, असीं मासूम नथा चऊं, मासूम सिर्फ़ अंबिया किराम इंसान हुजण जे नाते उन्हनि खां ग़लतियूं थियूं, तस्लीम करियूं था, लेकिन उन्हनि जूं ग़लतियूं कीअं आहिनि उनजो सादो मिसाल तव्हांखे सम्झाइण लाइ ॾियां। हिकिड़े पासे समुंड हुजे, ॿिए पासे पाणी जा चंद कतरा, भेट का थींदी? आहे का भेट? समुंड सहाबा जूं नेकियूं आहिनि, पाणी जा चंद कतरा उन्हनि जूं ख़ताऊं आहिनि। ये चंद कतरा समुंड जे मुक़ाबले में छा आहिनि? अल्लाह रब्बुल आलमीन छा फरमायो? जेका हाणे मूं क़ुरान करीम जी आयत पढ़ी कुझु हिसो, फ़इन आमनू बिमिस्लि मा आमनतुम बिही, अल्लाह सहाबा खे ख़िताब कयो जी तव्हां ईमान आंदो आहे, ॿिया माण्हू बि इन तरीक़े सां ईमान आणींदा त पोइ हिदायत वारा थींदा। हाणे वही भेट करियो, हाणे सभिनी जो पाण तजज़ियो करियूं था, सिर्फ़ कंहिं हिकिड़े तबिके जो न। पहिरीं ॾिसूं ईमान सहाबा जो कीअं हो ऐं असांजे आम मुसलमान जो ईमान कीअं आहे, भेट कबी न, छो त अल्लाह ताला मयार ॿुधायो आहे।
जी सहाबा तवा ईमान आंदो है ॿिया ईमान इन तरीक़े से आणींदा तो पोइ हिदायत वारा थींदा। सहाबा की ईमान आंदो। अल्लाह अकबर। अल्लाह ताला जी ज़ात के बारे में, अल्लाह की सिफ़ात के बारे में, दीन इस्लाम के बारे में, ईमान के बारे में उन्हनि जो अक़ीदो छा हो। पहिरीं त अक़ीदो ॾिसबो न। मुझो नुक़्तो याद रखी छॾियो, जॾहिं बि तक़ाबुल थींदो, भेंट थींदी, सब खां पहिरीं अक़ीदो। अक़ीदो बातिल है, जेके नेकियुनि सब तबाह बर्बाद है। सब खां पहिरीं अक़ीदो आहे। अल्लाह जे पैगंबरनि पहिरीं पहिरीं अक़ीदे जी इस्लाह कई। नूह अलैहिस्सलाम सादा 900 सालनि ताईं अल्लाह जी तौहीद बयान कंदो रहियो, शिरक जो रद्द कंदो रहियो। सहाबा ॾिसो, उनजो अक़ीदो तव्हां ॾिसो, उनजो ईमान तव्हां ॾिसो। अल्लाहु अकबर। वाक़ियो तव्हां जे साम्हूं पेश करियां थो सैयदुना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह अन्हु जो। अॼु असांजी क़ौम छा ॿुधायां, पूरो पाकिस्तान वञी चेक करियो, को ॾिसो त के वण जी पूजा करे पियो, को कबर जी पूजा करे पियो, को पत्थर जी पूजा करे पियो, को झंडे जी पूजा करे पियो, कारे कपड़े जी पूजा करे पियो, हत्ता के जुती जी पूजा करे पियो, घोड़े जी नाल जी पूजा करे पियो। घोड़े जो नाल ॾिठो अथव न, के दुकान ते लॻल आहे, के गाॾी में लॻल आहे, घर में लॻल आहे। छा मुसलमान जो अक़ीदो है तो घोड़े जो नाल मुखे नुक़सान खां बचाईंदो, नफ़ो ॾींदो। ही मुसलमान है। घोड़े जो नाल। केतिरा मुसलमान आहिनि पूरी सिंध जे अंदरि तव्हां ॾिसो वणनि जी पूजा कनि था। ही तव्हां ॾिठो हूंदो, कपड़ा टंगिया पिया आहिनि। कपड़ा टंगियल हूंदा आहिनि न। अक़ीदो छा आहे हिन दौर जे मुसलमान जो त ॿारड़ो बीमार आहे, उन वण जे हेठां लंघाइबो, नतीजो छा निकिरंदो, बीमारी छॾे वेंदी, पोइ कपड़ा लाहे पारड़े जा उन वण में टंगे रवाना थी वेंदा। ही वण जी पूजा कोन्हे। केतिरा माण्हू अव्हां खे ॿुधायां जिन जी गाॾी में जुती जो पादर टंगियल आहे। पादर तव्हां ॾिठो आहे न। छो टंगींदा त गाॾी एक्सीडेंट खां बची वेंदी। केतिरियूं कारूं आहिनि जिन जे पोयां तव्हां कारे रंग जो कपिड़ो ॾिठो हूंदो आहे न। अंदरि वेठो डॉक्टर आहे, वेठो PhD आहे, वेठो इंजीनियर आहे, दुनियावी तालीम आहे, पर एतिरो जाहिल आहे उन कार जे अंदरि कारो कपिड़ो ॿधे थो त मथां नज़र न लॻी वञे, मथां गाॾी जो एक्सीडेंट न थिए। ही शिरक कोन्हे। शिरक ते सिंग थींदा आहिनि छा? अचो ॿुधायां सहाबा जो अक़ीदो। सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह अन्हु, हिन उम्मत जो सैयदना अबू बकर सिद्दीक़ खां पोइ अफज़ल इंसान आहे। पाण सगरन फरमायो, लौ कान बादी नबीयुन लकान उमर बिन ख़त्ताब। तिरमिज़ी जी रिवायत हसन दर्जे जी। जेकॾहिं नबूवत जो सिलसिलो मुखां पोइ हलंदड़ हुजे हा, ख़त्म थी चुको आहे, पर जारी रहे हा त उमर बिन ख़त्ताब पैगंबर हुजे हा। जितां उमर अचे तो शैतान भॼो वञे, मामूली ॻाल्हि कोन्हे। उहो अज़ीम इंसान अचे थो, हजर अस्वद खे चुमी ले थो। तव्हां ॾिठो आहे न, जेके उमरो करे आया आहिनि, हज करे आया आहिनि, बैतुल्लाह जी हिकिड़ी कुंड जे अंदरि हजर अस्वद लॻल आहे, कारे रंग जो पत्थर आहे। छो था चुमियूं? अल्लाह जे रसूल जी सुन्नत आहे। पर पाण सुगरा फरमाइनि था क़यामत ॾींहुं क़ाइम थींदो, अल्लाह इन ई पत्थर खे बि ॾिसण ऐं ॻाल्हाइण जी ताक़त ॾींदो। वलहु लिसानुन यंतिकु बिही वलहु ऐनान युबसिरु बिहिमा। अल्लाह वही मुंहिंजे रब जी ताक़त आहे। ॾिसो, चाहे त पत्थर खे ॾिसण जी ताक़त ॾेई छॾे, पत्थर खे ॻाल्हाइण जी ताक़त ॾेई छॾे। पाण सुगरा फरमाइनि था अल्लाह हिकिड़ी ज़बान ॾींदो जंहिंसां ॻाल्हाईंदो, ॿ अखियूं ॾींदो जंहिंसां ॾिसंदो, जे ईमान जी हालत में चुमियो हूंदो उन जे बारे में शाहिदी ॾींदो। अल्लाह हर शइ ते क़ादिर आहे, हर शइ ते क़ादिर आहे। चाहे पत्थर खे ॻाल्हाइण जी ताक़त ॾेई सघे। पाण सुगरा फरमाइनि था, ऐं मके में हिकिड़े पत्थर खे सुञाणा थो जेको नबूवत मिलण खां अॻु में मूंखे सलाम कंदो। नबूवत मिलण खां अॻु में मूंखे सलाम कंदो। अल्लाह जे प्यारे पैगंबर असांखे ॿुधायो न
पार फरमाइन था जै औरत यहूदी औरत बकरी जी रान में ज़हर मिलाए मुखे खारायो हो उन्हें गोश्त ॻाल्हायो। गोश्त के ॾंद आहिनि, ज़बान आहे, ॼाड़ी आहे। रब चाहे उन्हें गोश्त के ॻाल्हाइण जी ताक़त ॾेई छॾे, चाहे पत्थर के ॻाल्हाइण जी ताक़त ॾेई छॾे। ऐं इहा ॻाल्हि बि तव्हांखे ॿुधाईंदो हलां, मतां तव्हां इहे सम्झो त इन्हनि खे का ताक़त कोन्हे। क़ुरान हदीस गवाह आहिनि, इन्हनि पत्थरनि में महसूस करण जी ताक़त आहे। असांजो अकुल पहुची कोन सघियो आहे। साइंस त महदूद आहे न। साइंसदाननि खे जेका शइ दिमाग़ में नथी अचे इनकार कनि था, लेकिन क़ुरान में अल्लाह फरमाए थो के पत्थर अहिड़ा आहिनि जेके अल्लाह जे ख़ौफ़ जे करे किरी पवनि था कि फाटी पवनि था। हाणे ॾियो जवाब, अल्लाह जे ख़ौफ़ जे करे फाटी पवनि था, माना हिस्सा आहे, महसूस कनि था, किरी पवनि था, फाटी पवनि था। अल्लाह अकबर, अल्लाह ताक़त ॾिनी 105 फरमाइनि था जबल उहद असी उन सां मोहब्बत करियूं था, उहद असां सां मोहब्बत करे थो। छा सबूत मिलियो? हू त पत्थर आहे, जबल उहद त पत्थर आहे, पर पाण फरमाइनि था असां सां मोहब्बत करे थो, माना उन में बि हिस्सो आहे। तुंहिंजो दिमाग़ कोन पहुतो आहे। साइंस लफ़्ज़ में तो असांखे ॿुधाए थी जेका शइ सम्झ में अचे थी तंहिंखे मञनि था, ॿी जो इनकार कनि था, पर दुनिया एसि ताईं त कोन्हे न, दुनिया तिन खां ॿाहिरि आहे। सैयदना उमर बिन ख़त्ताब अची पत्थर खे चुमियो ऐं छा चयाईं? मुस्लमानो ॿुधो, सहाबा जो अक़ीदो छा हो, छा हुन जो अक़ीदो? जो इन्नी लअलमु अन्नक हजरु ला तनफउ वला तज़ुरु वलौला रअयतु रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम युकब्बिरु मा क़बलतु। सही बुखारी जी रिवायत आहे। ऐं हजर अस्वद ऐं ॼाणा तो तूं पत्थर आहे, पर हजर अस्वद ॿुधे थो या पत्थर आहे? बहरहाल अल्लाह चाहे त ॿुधाए बि छॾे, लेकिन पंहिंजो अक़ीदो बयानु करे थो। भरिसां जेके बीठल आहिनि से ॿुधी वठनि मुंहिंजो अक़ीदो छा आहे। ऐं ॼाणा थो न तुम्हें नफ़े जी ताक़त आहे न नुक़सान जी ताक़त आहे, इन करे चुमां थो जो मुंहिंजे प्यारे पैगंबर तोखे चुमियो आहे। ऐं तूं मुंडी पाई थो फिरोज़ी रंग जी, चीक को पाई थो मुंडी में, त ही पत्थर मूंखे नुक़सान खां बचाईंदो, फ़ाइदो ॾींदो। मूंखे ॿुधाए शिरक न आहे? या असां मुस्लमान जा अक़ीदा आहिनि? अॼु असीं पोइ ते छो आहियूं? ही यहूद ऐं नसारा असां ते हावी छो आहिनि? तादाद असांजो घटि कोन्हे। ठीकु आहे, तव्हांखे अहल हदीस खां सवाइ ॿिया तक़रीबन जवाब ॾींदा हर जाइ ते मौजूदु आहे, हर जाइ ते। तव्हांखे दिलचस्प ॻाल्हि ॿुधायां, असांजा देवबंदी हज़रात इन्हनि जो हिकिड़ो आलिम आहे दौर जे अंदरि, मुफ्ती तकी उस्मानी साहब, उनखे चवंदा आहिनि शेखुल इस्लाम। शेखुल इस्लाम चवंदा आहिनि, उनजो तफ़सीर अञा ताईं शाया थियो 4 जिल्द जे अंदरि मोट मौजूदु आहे। उन 4 जिल्दनि जे अंदरि 2-3 जायुनि ते लिखियो अथसि त अल्लाह हर जाइ ते मौजूदु आहे। इहो अक़ीदो कंहिंजो आहे? इहो अक़ीदो कंहिंजो आहे? मूंखे केतिरा साल थिया आहिनि, अॼु ताईं के जवाब कोन ॾिनो आहे, ऐं इंशाअल्लाह क़यामत ते ॾींहं ताईं जवाब नथो ॾेई सघे। मूंखे हिकिड़ो सहाबी ॾेखारियो, ताबई, तबो ताबई, मुहद्दिस, जे चयो हुजे अल्लाह ज़ात जे लिहाज़ खां हर जाइ ते मौजूदु आहे, हिकिड़ो हवालो मूंखे ॾेखारियो। वलन तफलू, नथो करे सघी थो। इहा हक़ जी ताक़त आहे कंहिंमें जुरत? हिकिड़ो हवालो मूंखे ॾेखारे, आउं तोखे साबित करे ॾियां थो। तुंहिंजो उलमा चयो आहे, इजमाए सहाबा आहे, इजमाए सलफ आहे, अल्लाह जी ज़ात मुस्तवी अर्श आहे। मौलाना अब्दुल हई लखनवी मजमुअतुल फतावा वटि मौजूदु आहे, लिखे थो इजमाए सलफ आहे, सहाबा ताबीन तबो ताबीन, अल्लाह ताला अर्श ते मुस्तवी आहे, हर जाइ ते न। बल्कि ॿुधाईंदो हलां, इहा ॻाल्हि ज़हन में रखो, उन दौर जे अंदरि हिकिड़ो गुमराह फ़िरक़ो हो, नालो ॿुधाईंदो हलां, जहमिया। हाणे उहो नालो कोन्हे, पर उन अक़ीदे वारा माण्हू मौजूदु आहिनि। ॾिसो न, मुअतज़िला हींअर केर बि पंहिंजो पाण खे सॾाए कोन थो, लेकिन अक़ीदो मौजूदु आहे। क़दरिया नालो कोन्हे, अक़ीदो मौजूदु आहे। मुर्जिया नालो कोन्हे, अक़ीदो मौजूदु आहे।
अज ये सभई गुमराह फिरका मौजूद हैं, अगरचे पंहिंजो पान खे नालो नथा ॾियनि। जहमिया जो अक़ीदो काफ़ी गुमराह कुन अक़ीदा आहिनि। हिकिड़ो अक़ीदो इहो बि यादि रखी छॾियो, उनजो अक़ीदो आहे त अल्लाह हर जाइ ते मौजूदु आहे। इन्नहु फी कुल्ल मकान, इन्नहु फी कुल्ल मकान। तंहिंजे करे मशहूर ताबई इमाम अब्दुल्लाह बिन मुबारक रहमतुल्लाह अलैह खां जॾहिं के माण्हू पुछियो, मुसलमानो ॾंड ॾेई छॾियो असांजे सलफ जो अक़ीदो छा आहे। हुन पुछियो त इमाम साहब अब्दुल्लाह बिन मुबारक को मामूली माण्हू कोन्हे, असीं पंहिंजे रब खे कीअं सुञाणूं, कीअं सुञाणूं पंहिंजे रब खे, कहिड़ो तरीक़ो आहे कि नारिफु रब्बना बिअन्नहु फौक़ सबअ समावात अलल अर्श वाहिदुम मिन ख़ल्क़िही वला नक़ूलु कमा क़ालतल जहमिय्यतु इन्नहु हाउना फिल अर्श। केतिरनि किताबनि जा हवाला, ख़ल्क़ व अफ़आलिल इबाद इमाम बुख़ारी जो किताब आहे, ॿिया बि केतिरा हवाला सही सनद सां। इमाम साहब चवे थो असीं माना ताबी मख़लूक खां धार आहे, अके अलॻि आहे, ऐं असां ईअं नथा चऊं जी गुमराह फिरको जहमिया चवे थो त अल्लाह हिते बि आहे, धरती ते मौजूदु आहे। मालिक खे जॾहिं ख़बर पई आका खे मुआविया बिन हकम खे आयो कावड़ में, कावड़ इंसान जी फितरत में आहे, अची वई कावड़। कावड़ हर जगह ते नापसंदीदा बि कोन्हे, मथां तव्हीं सम्झो। कॾहिं कॾहिं के मौलवी हज़रात कावड़ जो रद्द कंदे कंदे ग़ुल्म में हलिया वेंदा आहिनि। बाज़ जायुनि ते कावड़ ऐं ईमान आहे, महमूद आहे, ॼण त ॾाणू निपूड़ियो वियो हुजे। तकदीर ते बहस साहबा करे कावड़ जी पिया, साहबी डिगी निमाज़ पढ़ाई कावड़ जी पिया। कावड़ मुतलकन का नापसंदीदा कोन्हे, दुनियावी मामलात में नापसंदीदा, लेकिन दीन जे लाइ कावड़ मोमिन जी निशानी आहे। सैयदना उमर बिन ख़त्ताब जज़्बाती इंसान हो न, दीन लाइ कावड़ हो, दुनिया जे लाइ न, दीन जे लाइ। अल्लाहु अकबर। कावड़ में की थपड़णी करिया, बाद में हू साहबी ॾिसो साहब अज़मती आहे। असां खां बि ग़लतियूं थीनि थियूं, पर घणो करे एतिराफ़ कोन था कयूं, घणो करे माफ़ी कोन था वठूं। ईअं आहे न, सभिनी जो हाल इहो आहे तक़रीबन हिन दौर जे अंदरि। पर साहबी आहे, उनखे महसूसु थियो त मूं धकु उनखे अजायो हयो आहे। औरत ज़ात वीचारी आहे, धकु न हणणु घुरिजे आहे। हली आयो अल्लाह जे रसूल, या रसूल अल्लाह, आउं औरत खे आज़ादु करणु चाहियां थो। बानी हुई न त पाण सगुरनि ईअं कोन चयो त आज़ादु करे छॾ, चवनि हा न, पाण फरमाइनि था औरत खे मुंहिंजे साम्हूं आण, ख़बर पवे त मोमिना बि आहे न, अक़ीदो सही अथसि या न। जॾहिं औरत साम्हूं पए थी, अल्लाह जे नबी जेके सुवाल कया, ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां, प्यारे पैगंबर ईअं कोन पुछो त असांजो ख़ालिक़ केरु आहे, असांजो राज़िक़ केरु आहे, निमाज़ पढ़ी थी या न, रोज़ा रखी थी या न, इहे सुवाल न। बरसात केरु थो वसाए, इहो सुवाल बि न। पहिरियों सुवाल ऐन अल्लाह, अल्लाह किथे आहे। माना ही औरत बि साहबियाणी जो दर्जो माणे वई न, अल्लाह जे रसूल जे साम्हूं बीठी आहे न। नालो असांखे मालूम कोन्हे कि दलील सां, पर साहबियाणी त थी वई न। ही साहबियाणी जो अक़ीदो आहे। प्यारे पैगंबर पहिरियों सुवाल कयो अल्लाह किथे आहे। अॼु मौलवी चवनि था इहो सुवाल न करियो, अल्लाह जो को मकान कोन्हे, ला मकान आहे। एॾा ज़ालिम बाज़ औकात मोबाइल हथ में खणी चवंदा ॾिसो ही मोबाइल जो जेको पॉकेट आहे सो वॾो आहे, मोबाइल हुन खां नंढो आहे। तव्हां चओ था त अल्लाह अर्श ते मुस्तवी आहे, त पोइ नऊज़ बिल्लाह अल्लाह नंढो थियो, अस्तग़फिरुल्लाह। ऐं जेको माना त अर्श वॾो थी वञो, चवे पियो न मुफ़्ती हिननि जो हनीफ़ कुरैशी जाहिल चवे पियो न, त बाबा ही ॾिसो मिसाल ॾे थो ज़ालिम, बाक़ी हथ में खणी त ही मोबाइल जो दॿो आहे, मोबाइल मथे आहे, नंढो आहे, तंहिंजे करे उन ते अची वियो आहे। माना नऊज़ बिल्लाह सुम नऊज़ बिल्लाह, न करे कुफर कुफर नवाशद, चवे थो अल्लाह नंढो आहे, अर्श वॾो आहे। मुंहिंजो हिकिड़ो जुमिलो बंदि ॾेई छॾियो, हिकिड़े जुमिले खे ख़ुदा रा ज़हन में वारे छॾियो। कहिड़ो जुमिलो? मुशरिक, हर दौर जे मुशरिक अल्लाह खे इंसान जहिड़ो मखलूक जहिड़ो सम्झियो आहे, अल्लाह खे मखलूक जहिड़ो सम्झियो आहे। हू सम्झे थो त मखलूक जॾहिं इंसान के घर में हूंदो आहे त घर वॾो हूंदो, सही सिधी ॻाल्हि आहे, पाण नंढो हूंदो।
पर ज़ालिम छा अल्लाह मखलूक जड़ो है, छा अल्लाह इंसान जड़ो है। तो रब्बुल आलमीन जलाए मखलूक ने मिसाल पेश करी पियो। अल्लाह छा फरमायो, फला तदरिबू लिल्लाहिल अमसाल इन्नल्लाह यअलमु व अंतुम ला तालमून। इंसानो रब जो मिसाल पेश न करियो, अल्लाह जाने थो तभी नथा जानो। को बेमिसाल है, लैस कमिस्लिही शैउन, उन जड़ी का शय कोने। तो अल्लाह जला मिसाल पेश करी तो मखलूक जो ये वास्ता वसीला भी ता निकता तो खबर तो न जो उन्होंने अल्लाह के इंसान जड़ो समझो है। तव्हांखे चवंदा आहिनि न, अदा ॻाल्हि ॿुधो, डीसी सां वञो था मिलण, पहिरीं पीए सां मिलंदा, पटे वाले सां मिलंदा, ठीकु आहे, नऊज़ बिल्लाह। तव्हां जेको अल्लाह त ईअं पे अची वेंदा, तव्हांखे हिते विच में वसीला आणना पवंदा के बुज़ुर्ग जो, नेक इंसान जो वसीलो, तंहिंखां पोइ अल्लाह दुआ क़बूल कंदो। इहा जहालत छो कई अथनि? अल्लाह खे इंसान जहिड़ो सम्झो अथनि। इन जे करे न भई डीसी साहब ऑफिस में वेठो आहे, उनखे त इहा ख़बर कोन्हे ॿाहिरि केरु बीठल आहे, छो आयो आहे, कहिड़े मक़सद सां आयो आहे। पर अल्लाह ताला त बानी जे दिल जा हाल बि ॼाणे थो। हू त मोहताज कोन्हे। कारी रात हुजे, कारो पत्थर हुजे, कारे रंग जी माकोड़ी हलंदड़ हुजे, मुंहिंजो परवरदिगार अर्श तां उनखे ॾिसे बि पियो, उनजे ॿुधण जो हलण जो आवाज़ ॿुधे पियो। उनजो इल्म एॾो अज़ीम इल्म आहे। अल्लाह अकबर। जॾहिं अल्लाह जे रसूल सुवाल कयो अल्लाह किथे आहे, औरत छा चयो? अल्लाह फिस समा, अल्लाह मथे आहे, आसमान में आहे। इते हिकिड़ो नुक़्तो आहे जेको यादि रखी छॾियो, कॾहिं को एतिराज़ करे जवाब ॾियो। ऐं पुछणु चाहियां थो, जेकॾहिं अल्लाह जे रसूल खे ग़लति जवाब ॾिनो वञे, पाण ख़ामोश रहंदा? कॾहिं कोन रहंदा। छो त इहो हदीस जो हिकिड़ो क़िस्म आहे, के अमल कयो अल्लाह जे रसूल जे साम्हूं, ॻाल्हि कई, ख़ामोश रहिया, उहो अमल सुन्नत आहे, उहो कौल सुन्नत आहे। पाण एतिराज़ कंदा, छा थी चवी? अल्लाह त हर जाइ ते मौजूद आहे, तूं चवी थी आसमान में मथे आहे। पाण सगुरा ख़ामोश रहिया, गोया मुतमैनिन, जवाब दुरुस्त आहे। पाण ॿियो सुवाल कनि था, मन अना, ऐं केरे मूंखे सुञाणी थी? जी अंत रसूलुल्लाह, तो अल्लाह जा रसूल है। अल्लाह अकबर। ऐं चवंदो आहियां, ही औरत के मदरसे में कोन पढ़ी आहे, के यूनिवर्सिटी में कोन पढ़ी आहे, उनजी फितरत ॻाल्हाए थी अल्लाह मथे आहे अर्श ते, फितरत ॻाल्हाए थी। जॾहिं ॿई जवाब ॾे थी, पाण सुगराफर या मुआविया तो आतिकहा फइन्नहा मोमिना, ऐं मुआविया हिन औरत खे आज़ाद करे छॾ, ही त मोमिना औरत आहे। अॼु साहबा जो अक़ीदो पाण वटि आहे, वॾो मौज़ू आहे, मुख़्तसर करियां थो। उनखां पोइ अचूं था अमल। इबादतनि जे अंदरि सभ खां अज़ीम इबादत कहिड़ी आहे? नमाज़। अज़ीम इबादत आहे न। वेही सोचो सहाबा जो तरीक़ो छा हो, नमाज कीअं पढ़ंदा हुआ। अॼु असांजे मुस्लमान जी अक्सरियत सहाबा सां बाबति दावा करे थी, नमाज जो तरीक़ो उहो कोन्हे। सब खां पहिरीं अल्लाह जे रसूल जो अमल आहे, प्यारे पैगम्बर जो फरमान आहे, पर सहाबी जो अमल बि जेकॾहिं प्यारे पैगम्बर जे फरमान मुताबिक़ आहे, अमल मुताबिक़ आहे, हुज्जत आहे। सहाबी जो अमल तॾहिं हुज्जत कोन थींदो जॾहिं प्यारे पैगम्बर जे अमल ऐं कौल जे ख़िलाफ़ हुजे, पर जेकॾहिं मुताबिक़ आहे त हुज्जत आहे। ॿुधाईंदो हलां, बार बार तव्हां इहो वाक़ियो ॿुधो हूंदो, दोस्तनि ॿुधायो हूंदो, सैयदना अब्दुल्लाह बिन अब्बास नमाज़ जनाज़ा पढ़ाई। अॼु पाण वटि सवाइ अहले हदीस जे को ॿियो नमाज़ जनाज़ा जे अंदरि सूरे फातिहा पढ़े थो? न आहे सूरे फातिहा। बल्कि आऊं त चवंदो आहियां, हाणे त ॻाल्हि आम थी वई आहे त इन्हनि दोस्तनि जी जनाज़े नमाज़ ॾिसो, जॾहिं मौलवी अल्लाह अकबर चई शुरू करे, तव्हां घड़ी ते नज़र रखो, पर मिंट वारे कांटे ते न, सेकंड वारे कांटे ते। 40 सेकंड मस थींदा, अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह, अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह। उहो जेको साम्हूं पियो आहे, उन कहिड़ी दुआ घुरी हूंदी? वेही सोचो कहिड़ी दुआ हूंदी? 40 सेकंड। ऐं चवंदो आहियां, केतिरनि जायुनि ते मूं चयो, असां बदीन में असांजो दोस्त आहे शेख अब्दुल रज़ाक इब्राहिम हफ़िज़ुल्लाह, साईं जो माइट बि आरिफ़ साहिब जो। साईं घटि में 8 खां 10 मिंट वठंदो आहे, 4-4, 5-5 दुआऊं। अहल हदीस हो त खुश नसीब है। मरण खां पोइ घटि में घटि नमाज़ जनाज़ा त सुन्नत मुताबिक़ मिले थी। हिते त 40 सेकंड जी नमाज़,
मुखे ॿुधायो मौलवी साहब छा पढ़ियो हूंदो? हाँ, पर अल्लाह ताला हक़ खे ग़ालिब कंदो वञे। हींअर मुफ्ती तकी उस्मानी साहब जंहिंजो ज़िक्र कयुमि, जेके शेखुल इस्लाम चवंदा आहिनि, उनजो भाउ मुफ्ती रफ़ी उस्मानी साहब गुज़ारे वियो। तकी उस्मानी साहब माइक वेझो हो, अलहम्द शरीफ़ पढ़े पियो, सॼी दुनिया ॿुधो, सॼी दुनिया ॿुधो या न? भई हू छा चवंदा आहिनि त नमाज़ जनाज़ा खे अवल त चवंदा आहिनि त नमाज़ आई कोन, ही दुआ आहे, ही नमाज़ कोन्हे, दुआ आहे। मुहद्दिसीन जेके बाब क़ाइम कया, सलातुल जनाज़ा, नमाज़ जनाज़ा जो बयान, तकबीर तहरीमा चए पियो, हथ ॿधियो बीठो आहे, दुआऊं पढ़े पियो। बाक़ी बाबा सजदो ऐं रुकू इन जे करे कोन्हे जो अल्लाह जे रसूल कोन कयो आहे, ॻाल्हि ख़तम। अल्लाह जे रसूल जेका सिज करण जी नमाज़ में ॿ रुकू कया, पोइ चवंदासूं त नमाज़ कोन्हे, चवंदासूं अल्लाह जा बानो जी अल्लाह जे रसूल कयो आहे, जंहिं तरीक़े सां प्यारे पैगंबर नमाज़ पढ़ी आहे, पर आहे त नमाज़ न। पर मज़ेदार ॻाल्हि असांजे दोस्त मौलाना मोहम्मद ख़ान ॾाढो सुठो हिकिड़े ॾींहुं ॿुधायो त मज़ेदार ॻाल्हि वरी कहिड़ी, ऐलान मस्जिद मां थींदो त नमाज़ जनाज़ा 5 बजे पढ़ी वेंदी, ईअं चवंदा आहिनि न। पोइ आई तव्हां चओ त दुआ घुरी वेंदी 5 बजे, मैयत लाइ दुआ घुरी वेंदी 5 बजे, मता चयो अथई त नमाज़ जनाज़ा पढ़ी वेंदी, झले वठंदासीं। अल्लाह अकबर, यकीन ॼाणो बातिल ज़ाहिर थींदो वञे, माण्हू टुटंदा वञनि। कल्ह जी ॻाल्हि, टियों ॾींहं जी ॻाल्हि आहे, जिते वञी मस्जिदूं अलहमदुलिल्लाह संगे बुनियाद रखियो आहे। इन ॻोठ में 2 महीना अॻु में प्रोग्राम करणु असांखे कोन ॾिनो, संगे बुनियाद रखियो। 51 माण्हू अलहदीस आहिनि, 51 माण्हू। टियों ॾींहुं अलहमदुलिल्लाह अल्लाह रियाकारी खां बचाए, हीउ सभु रब जो फज़ल, असीं कमज़ोर आहियूं, कंहिं कम जा कोन आहियूं, अल्लाह जो फज़ल। ॻोठ आहे जान मोहम्मद सोलंगी, सॼो ॻोठ अलहदीसी। हीउ छाजे करे हक़ पहुचे पियो माण्हू ताईं। मुताद पर अॼो ख़बर रफ़ल यदैन असीं कॾहिं कॾहिं घर में कंदा आहियूं, उहा चवंदो आहियां न, हीउ घर में कंदा तो LMC में पढ़ंदो हुअसि। छो कोन था छॾियो? तव्हांखे यकीन आहे त मुंहिंजे प्यारे पैगंबर हिकु नमाज़ बेगर रफ़ल यदैन ॾे लाइ पढ़ी, हू पढ़े रफ़ल यदैन करे थो, छो त अंदरां टुटल आहे, अंदरां भुरी चुका आहिनि। शइ तव्हां बीठल हूंदी आहे पर अंदरां भुरी वेंदी आहे। त सैयदना अब्दुल्ला बिन अब्बास ते हमिलो करे छॾियो, नालो कोन थो वठां, मरी चुको आहे। उन चयो अब्दुल्ला बिन अब्बास जॾहिं जनाज़े नमाज़ में सूरे फातिहा पढ़ाई, माण्हू हिकिड़ी ॿाह मां झलियो त जान छॾाइण लाइ चयां जो सुन्नत आहे, ज़ुल्म कोन्हे, सहाबी त हमिलो पंहिंजे मसलक जे लाइ जान छॾाइण लाइ चयाई त सुन्नत आहे। अस्तगफिरुल्लाह सुम अस्तगफिरुल्लाह। केतिरा तरीक़ा, रफ़ुल यदैन जहिड़ी अज़ीम सुन्नत आहे। हाणे मूं मुबाहले जो चैलेंज ॾिनो आहे न, के क़बूल कयो? मुबाहलो करण खां सवली ॻाल्हि कोन्हे, हिक ॿिए ते बददुआ कबी आहे। पोइ अची लाजवाब थिया, मूंखां पुछण लॻा, साईं फुरूई मसाइल जे अंदरि मुबाहलो कॾहिं थींदो आहे? मूं दलील पेश कया। सैयदना अब्दुल्ला बिन मसूद माना इद्दत जे मसइले ते मुबाहले जो चैलेंज कयो। सैयदना अब्दुल्ला बिन अब्बास मीरास जे मसइले ते मुबाहले जो चैलेंज कयो। इमाम इकरमा चैलेंज कयो, मुबाहलो करण लाइ तयार आहियां। जेको चवे थो नबी जूं घर वारियूं अहले बैत न आहिनि, मुबाहलो कंदुसि। मुंहिंजी फुरूई मसाइल कोन हुआ, अचो मुबाहले लाइ, ख़बर अथनि मुबाहलो कंदासूं, ॿिए ॾींहुं मरंदासूं, बचंदा कोन, कॾहिं कोन बचंदा। असांखे यकीन आहे, अल्लाह ते तवक्कुल, प्यारे पैगंबर जी सुन्नत आहे, असांखे ज़रे बराबर ख़ौफ़ कोन्हे, इहा हक़ जी ताक़त आहे। सहाबा अल्हम्दुलिल्लाह, तव्हां ॾिसो हिकु रकात वितर पढ़ंदा हुआ, पाण पढ़ूं था न, घणो करे पाण पढ़ंदा आहियूं हिकु रकात वितर, हमिलो बि कंदा आहिनि, बाबा ही सवलाई पसंदि आहिनि, हिकु रकात वितर पढ़नि था। अल्लाह जे रसूल बि हिकु रकात वितर पढ़ी आहे, सहाबा बि पढ़ी आहे। सैयदना साद बिन अबी वक्कास, सैयदना उमर उस्मान बिन अफ़्फ़ान, सैयदना मुआविया, ॿिया बि केतिरा सहाबा हिकु रकात वितर पढ़ंदा हुआ। हत्ता कि बुखारी जी रिवायत आहे, सैयदना अब्दुल्ला बिन अब्बास हिकिड़ो माण्हू हली आयो, चवणु लॻो त अब्दुल्ला, सैयदना मुआविया त हिकु रकात वितर पढ़े थो, हिकु रकात वितर पढ़े थो, छा चयईं? इन्नहु फ़क़ीहुन, हू फ़क़ीह आहे, दीन जी समझ रखण वारो आहे। मुसन्नफ बिन अबी शैबा जा लफ़्ज़न असाब सुन्नत, सुन्नत मुताबिक़ अमल कयो अथसि। हाणे ॾे जवाब, कॾहिं पढ़ंदा, कॾहिं कोन पढ़ंदा।
रफ़ुल यदैन के बारे में हदीस टाइम वोट कोने सैयदना अबू बकर सिद्दीक़ जेका मरवी है सुनन कुबरा बहकी के अंदर छर रावी रफ़ुल यदैन कन पिया पंहिंजे शेख दा निस्बत कन पिया ऐं चवंदो आहियां मूंखे धरती ते हिकिड़ी हदीस ॾेखार जो हदीस जो रावी रफ़ुल यदैन छॾे ऐं पंहिंजे शेख दा निस्बत करे आहे का रिवायत क़यामत क़ाइम थी वेंदी रिवायत नथो पेश करे सघे ओड़ा छर रावी रफ़ुल यदैन कन पिया उस्ताद दा निस्बत कन पिया वेंदे मना यह गाल पहुचे थी सैयदना अबू बकर सिद्दीक़ ताईं अबू बकर सिद्दीक़ चवे थो वो अल्लाह के नबी के पोयां नमाज पढ़ी नमाज शुरू कंदा रफ़ुल यदैन कंदा हुआ रुकू में वेंदा रफ़ुल यदैन कंदा हुआ रुकू खां उथंदा रफ़ुल यदैन कंदा हुआ सहाबा जो तरीक़ो आहे अञा अॻिते हलो सहाबा जो तरीक़ो अॼु असांजे मुआशरे में केतिरी बेहयाई आहे छोकिरियूं घरां भॼनि थियूं कोर्ट में वञनि थियूं जेके कोर्ट मैरिज चइबो आहे मूं पंहिंजे अखियुनि सां ॾिठो आहे मूं पंहिंजे अखियुनि सां ॾिठो आहे उते कोर्ट में जजनि मौलवी विहारे छॾिया मौलवी वेठा हूंदा आहिनि जेका छोकिरी घरां भॼंदी आहे उनजो निकाह पढ़ाईंदा आहिनि ऐं खीसो उनजो गरम कयो वेंदो आहे मौलवी जो सुठा पैसा मिलंदा आहिनि खीसो गरम कयो वेंदो आहे सुठा पैसा मिलंदा आहिनि यकीन जानो ऐं होॾा अल्लाह जे नबी छा फरमायो ला निकाह इल्ला बिवलियन वली राज़ी ना निकाह कोन थींदो ऐं बार बार चवंदो अहले हदीसो बल्कि पूरी दुनिया के चवां थो अहले हदीस तव्हांजी इज्जत जा मुहाफ़िज़ आहिनि तव्हांजी इज्जतनि जा मुहाफ़िज़ आहिनि जेके चवनि था पीर राज़ी न आहे वली राज़ी न आहे निकाह कोन थींदो हू चवनि था पीर राज़ी न बि हुजे निकाह थी वेंदो मूंखे ॿुधायो कंहिं तव्हांजी इज्जतनि जी हिफ़ाज़त कई ही छोकिरियूं तॾहिं भॼनि पियूं न जॾहिं हिम्मत अफ़ज़ाई कई वई आहे इन्हनि मौलवियुनि जे तरफ़ां इन्हनि मौलवियुनि जे तरफ़ां तॾहिं मुआशरे जो ॾेवालो निकितो आहे अख़लाक़ी तौर ते हाँ हिकिड़ी ॻाल्हि ज़रूर आहे निकाह सही तॾहिं थींदो इहो बि नुक़्तो यादि रखिजो जॾहिं न्याणी बि राज़ी हुजे न्याणी खां पुछंदा करियो न्याणी नऊज़ बिल्लाह बकरी कोन्हे जो कन मञा झले कंहिंजे हवाले करे छॾियो उन खां बि पुछो उनजी रज़ामंदी बि ज़रूर आहे वरना निकाह कोन थींदो सही अल्लाहु अकबर ही सहाबा जो अमल ऐं सैयदना उमर बिन ख़त्ताब ऐं सैयदना अली मुर्तज़ा रज़ी अल्लाहु अन्हुमा ॿिन्ही जो कौल आहे सही सनद सां वली राज़ी न आहे निकाह बातिल आहे हाणे ॾे जवाब हूं त छा चवंदा आहियो द सैयदना उमर बिन ख़त्ताब 3 तलाक़नि खे नाफ़िज़ करे छॾियो असीं उनखे वठंदासीं ईअं चवंदा आहिनि न हिते सैयदना उमर बिन ख़त्ताब चए थो निकाह बातिल आहे वठंदे छो थोड़ो उसूल कायम करी जिते तू पान पूरो कोन थो लही असां वटि उसूल कहिड़ो आहे अल्लाह जे प्यारे पैगंबर फरमान अल्लाह ताला जो फरमान सभ खां मथां दर्जो तो उसूल कायम कयो हाणे सैयदना उमर बिन ख़त्ताब जो कौल अची वियो निकाह बातिल आहे छो क़बूल नथो करी अलाह ॿुधायां सैयदना उमर बिन ख़त्ताब छा जम्मऊ ऐसमा कुंतुम जिते बि हुजो जुमू नमाज़ पढ़ो जिते बि हुजो जुमू नमाज़ पढ़ो हिननि जी फतवा इमरान जी छा आहे ॿारहाड़ी में जुमो कोन थींदो ईअं आहे न मुनाज़रा थींदा रहिया आहिनि अहले हदीस सां मूंखे यादि आहे अहले हदीस सां मुनाज़रा थींदा रहिया आहिनि त ॻोठनि में जुमो कोन थो थिए हाणे हर जॻह ते पढ़नि पिया ॾिठाऊं त जेकॾहिं जुमो न पढ़ंदा त अहले हदीस कब्ज़ो करे वेंदा हाणे हर जॻह ते पढ़नि पिया पोइ जिते 5 घर आहिनि उते बि जुमो थिए पियो ॾिठूं त हीअ मारिजी वेंदासीं अहले हदीस कब्ज़ो करे वेंदा जा पंहिंजी फतवा खे छॾे विया फतवा खे छॾे आऊं चवंदो आहियां क़ुरान में अल्लाह ताला या अय्युहल्लज़ीना आमनू इज़ा नूदिया लिस्सलाति मिन यौमिल जुमुअति फसअउ इला ज़िक्रिल्लाह वज़रुल बैअ ऐं ईमान वारो जॾहिं जुमे जे ॾींहुं सॼो वञे अज़ान ॾिनी वञे अल्लाह जी यादि लाइ तकड़ करियो पंहिंजो कारोबार छॾे ॾियो अवां खां सुवाल करियां त जवाबु ॾिजो ॿारहाड़ी वारो मोमिन आहे या कोन्हे ॿारहाड़ी वारो मोमिन आहे या कोन्हे मोमिन आहे पोइ अल्लाह त मोमिन खे चवे पियो या अय्युहल्लज़ीना आमनू तू चवी तो ॿारहाड़ी वारो आहे ई कोन सही सिधी ॻाल्हि आहे तो क़ुरान जी आयत मां कढी छॾियो न तो त कढी छॾियो हुनखे रब्बुल आलमीन सभिनी मोमिननि खे चयो आहे शहर वारो हुजे या ॿारहाड़ी वारो हुजे अल्लाहु अकबर वही सोचो सहाबा किराम जा अक़वाल ऐं कौल अञा अॻिते हलियो तव्हां सहाबा किराम रज़ी अल्लाहु अन्हुम अल्लाहु अकबर प्यारे पैगंबर जी पैरवी कीअं कंदा हुआ ऐं चंद मिसाल ॾियणु चाहियां थो ईमान ताज़ो थी वेंदो ईमान ताज़ो थी वेंदो अल्लाह जे रसूल जी हदीस मिलंदी हुई कीअं अमल कंदा हुआ अॼु मुस्लमान करे थो
बाक़ाइदा ईअं थींदो आहे, हदीस आई चवंदा आहिनि हदीस सही आहे, पर असांजे इमाम जो कौल कोन्हे, असांजे इमाम जो कौल इन जे ख़िलाफ़ आहे, अमल कोन कंदासूं। हदीस अची वञे थी, सहाबी जो कौल बि अची वञे थो, कोन था वठनि। अल्लाहु अकबर। मिसाल तव्हांखे ॾींदो हलां, सहाबा कीअं अमल कंदा हुआ। सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह अन्हु, अल्लाह जो मथस लखे रहमतूं हुजनि। मुस्नद अहमद हदीस, जुमे जो ॾींहुं आहे, पाण पंहिंजे घरां निकिता आहिनि, गुसल करे कपिड़ा मटाए जुमे नमाज़ पढ़ाइण जे लाइ। उन दौर जे अंदरि हुक्मरान ख़लीफ़ो हूंदो त नमाज़ बि पढ़ाईंदो। अॼु वांगुरु कोन्हे जो मस्जिदूं थी वयूं मौलवी साहिबान जे हवाले ऐं हुकूमत वरी घणो करे बेदीन माण्हू कनि पिया। उन दौर जे अंदरि ख़लीफ़ो पाण हुक्मरान बि हूंदो हो, इमाम बि हूंदो। सैयदना उमर बिन ख़त्ताब लिखतो आहे, मुस्नद अहमद सही सनद सां अचे पियो, घिटी मञा इत्तफ़ाक़ निकिरे माण्हू घर जी छित ते पखी कुठा हुआ, पखियुनि जो रत नारे मञा वहंदो। जॾहिं सैयदना उमर बिन ख़त्ताब हेठां अची लंघियो, मथां अची रत किरियो कपिड़नि ते, कपिड़ा ख़राब थी विया। पाण घर वञे थो मोटी कपिड़ा बटाइण जे लाइ, पर ऐलान करे थो, हुकम ॾे थो त नारे खे त हटाए छॾियो, नारे खे हटायो वञे, नारो हटायो वियो, कपिड़ा मटाए जॾहिं मोटे पियो। अल्लाहु अकबर। सैयदना अब्बास बिन अब्दुल मुत्तलिब, केरु आहे? अल्लाह जे नबी जो चाचो आहे, अॻियां बीह रहियो ऐं ख़बर अथव कहिड़ो अज़ीम इंसान आहे। अब्बास बिन अब्दुल मुत्तलिब प्यारे पैगंबर जो चाचो आहे, पर अल्लाह जे नबी जी इज़त केतिरी कंदो। ही सहाबा जा मिसाल ॾिसो। के माण्हू पुछियो, अब्बास तव्हीं वॾा आहियो या अल्लाह जो रसूल वॾो आहे? सही सिधी ॻाल्हि आहे, घणो करे चाचो ई वॾो हूंदो आहे। किथे किथे ईअं थींदो आहे जो भाइटियो वॾो हुजे, घणो करे चाचो वॾो हूंदो आहे। पर ॾिसो छा थो चवे प्यारे पैगंबर जी इज़त एहतराम, चए थो हो व अकबरो मिन्नी व अना वलिदतु क़ब्लहू, वॾो त अल्लाह जो रसूल आहे, पर पैदा पहिरीं आऊं थियो आहियां, पैदा पहिरीं आऊं थियो आहियां। सही सिधी ॻाल्हि आहे, जेको पहिरीं पैदा थींदो आहे सो ई वॾो हूंदो आहे न, पर ज़बान गवारा नथी करे जो चवे त आऊं वॾो आहियां। वॾो अल्लाह जो रसूल आहे, पैदा पहिरीं आऊं थियो आहियां। वो अब्बास बिन अब्दुल मुत्तलिब अची रस्ते ते बीह रहियो, चई अमीरुल मोमिनीन, ही नारो तव्हां हटायो आहे? चई हाओ। चई ख़बर अथव इहो लॻायो कंहिं हो? इहो नारो इन जाइ ते पंहिंजे मुबारक हथनि सां अल्लाह जे प्यारे पैगंबर लॻायो। हाणे ॾिसो अमीरुल मोमिनीन उमर बिन ख़त्ताब जे अंदरि तब्दीली। हुक्मरान आहे, ख़लीफ़ो आहे, ऑर्डर ॾे हा के ग़ुलाम खे त नारो लॻाए छॾ। न, छा चयईं? कि नारो खणी अचो। जॾहिं नारो आंदो वियो तॾहिं पाण झुकी बीठो ऐं चयईं सैयदना अब्बास खे मुंहिंजे पुठनि ते चढ़ी नारो लॻाए। जेको नारो अल्लाह जो नबी लॻाए उनखे उमिरि हटाए नथो सघे। इहा प्यारे पैगंबर जी इताअत इज़त, अमल जी पैरवी। केतिरा सहाबा जा मिसाल औरतुनि जे हवाले सां असांजी भेनरूं ॿुधंदड़ हूंदियूं। औरतूं केतिरे क़दर पैरवी कंदियूं हुयूं अल्लाह जे प्यारे पैगंबर जी। मशहूर वाक़ियो तव्हां बार बार ॿुधो हूंदो, इब्न हिब्बान जे अंदरि आहे, मुस्नद अहमद जे अंदरि आहे, सही सनद सां वाक़ियो आहे। सहाबी जो नालो जुलैबी रज़ी अल्लाह अन्हु, नंढड़ो कद जो आहे, सुहिणो कोन्हे, ख़ूबसूरत कोन्हे। इस्लाम में अहमियत ख़ूबसूरती जी कोन्हे, हिन दिलि जी अहमियत आहे। इन्नल्लाह ला यंज़ुरु इला अजसामिकुम वला इला सुवरिकुम वलाकिन यंज़ुरु इला क़ुलूबिकुम व अमालिकुम औ कमा क़ाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाह ताला तव्हांजे चेहरे ना कोन थो निहारे, सूरतनि ना कोन थो निहारे, जिस्म ना कोन थो निहारे, तव्हांजे दिलि ॾांहुं निहारे थो, अमलनि ॾांहुं निहारे थो। हीउ रंग जो माना रंग जो को सुठो ख़ूबसूरत कोन्हे, कद बि नंढड़ो आहे, हली अल्लाह जो रसूल ऐं शादी करणु चाहियां थो, मुंहिंजी सिफ़ारिश करियो। पाण फरमाईंदा फलाणो अंसारी, उनजी न्याणी नौजवान आहे, मुंहिंजो न्यापो खणी वञ, तोखे परणाए ॾे। दर ते पहुतो, दर खुड़काए थो, अंसारी ॿाहिरि निकिरी आयो, चवणु लॻो आउं जुलेबी बि आहियां, अल्लाह जे रसूल जो सहाबी आहियां, प्यारे पैगंबर मूंखे मोकिलियो आहे त तव्हां पंहिंजी न्याणी मूंखे परणाए ॾियो। उन अंसारी जो तर्स पहिरीं घरवारी सां मशवरो करियां, वञे थो घर जे अंदरि, ज़ाल खे चए थो ॿुध, ॿाहिरि हिकिड़ो हमरा आयो आहे, कद जो नंढड़ो आहे, सुहिणो बि कोन्हे, चए थो नालो मुंहिंजो जुलेबी बि आहे, अल्लाह जे रसूल जो सहाबी आहियां, प्यारे पैगंबर जो नापो खणी आयो आहे त पाण पंहिंजी न्याणी उनखे परणाए ॾियो। मुस्नद अहमद लफ़्ज़ औरत चवे थी, अल्लाह जे रसूल खे इन खां सवाइ को ॿियो मिलियो कोन, नऊज़ बिल्लाह।
वॾा वॾा रिश्ता आया, असां पंहिंजी न्याणी उन्हनि खे कोन ॾिनी, छा हिन माण्हू खे ॾेई छॾियूं? उहा न्याणी पर्दे जे पोयां बीठी आहे, छा थी चवे? चवे थी बाबा ऐं अम्मा अतरुद्दून, तव्हां अल्लाह जे रसूल जो कौल रद्द करियो था, अल्लाह जे नबी जे हुक्म खे रद्द करियो था। इदफऊनी इला नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फइन्नहु लन युज़य्यनी, मूंखे अल्लाह जे नबी जे हवाले करे छॾियो, मूंखे यकीन आहे मुंहिंजो पैगंबर कॾहिं मूंखे नुक़सान कोन पहुचाईंदो। बाबा हिन माण्हू जे चेहरे ॾांहुं न निहार, निहार त मोकिलण वारो केरु आहे? मोकिलण वारो मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। पीउ मजबूर थी वियो, मां मजबूर, परणाए ॾियनि था। मके जी मदीने जी खुशहाल औरत थी वई, इहो दौर जूं औरतूं आहिनि। हर औरत चाहे थी मुंहिंजो घर। केतिरा असांजा मुस्लमान भाई ॾाढी कूड़े वेठा आहिनि। अल्लाह जे रसूल हुक्म आहे पंहिंजी सलवार मथे रखो, केतिरा असांजा दोस्तनि जी सलवारूं भेॾी खां हेठि आहिनि। अल्लाह जे नबी फरमायो व्याज हराम आहे, केतिरा असांजा दोस्तनि व्याज खाइनि पिया। अल्लाह जे नबी फरमायो अल्लाह जी लानत आहे रिश्वत ॾियण वारे ते, वठण वारे ते। घणा असांजा मुस्लमान भाई आहिनि जेके रिश्वत वठनि पिया, ॾींहं में पिया। वही सोचो अल्लाह जे रसूल जी इताअत आहे, इताअत तो सहाबा कई न। कीअं इताअत कंदा हुआ? जी अल्लाह जे नबी खे कंधे ॾिसंदा हुआ। अबू दाऊद जी रवायत आहे, हिकु दफ़े पाण सुगरा सहाबा खे नमाज़ पढ़ाइनि पिया, खेनि जुती पातल आहे। अरे जुती पाए नमाज़ पढ़ंदा कोन पढ़ंदा, ठीकु आहे मञूं था हिते मस्जिदूं पकियूं आहिनि, जुती पाए ईंदो गंदगी थींदी, पर जॾहिं ॿाहिरि मैदान में बीठा आहियो, जनाज़े नमाज़ पढ़ी वञे थी, उते त घटि में घटि जुती लाइ नमाज़ पढ़ो, जुती पाए नमाज़ पढ़ो, उते त जुती पाए नमाज़ पढ़ो। पर छा कंदा आहिनि? जुती लाइ मथां चढ़ी वेंदा आहिनि। घर त वरी बि साॻी आहे, जहालत जी हद त ॾिसो, जुती लाइ मथां चढ़ियो बीठो आहे। इन खां चङो आहे जुती पाए नमाज़ पढ़, अल्लाह जे नबी जी सुन्नत आहे। हर मुहद्दिस तक़रीबन बाब क़ाइम कयो आहे अस्सलातु फिन निआल, जुती पाए नमाज़ पढ़ण जो बयान, मथां चढ़ियो बीठा हूंदा। अल्लाह अगरि पाण सगुरा जुती पातल आहे नमाज़ पढ़नि पिया। सहाबा अहिड़ा आहिनि जिन खे जुतियूं पातल आहिनि। ओचितो अल्लाह जे रसूल नमाज़ दौरान पंहिंजूं जुतियूं लाइ खाॿे तरफ़ रखी छॾियूं। हाणे ॾिसो नमाज़ दौरान अल्लाह जे नबी जुती लाथी पंहिंजे खाॿे तरफ़ रखी। अबू दाऊद जा लफ़्ज़ आहिनि, जिन सहाबा खे जुतियूं पातल हुयूं सभिनी पंहिंजी जुतियूं लाइ खाॿे तरफ़ रखी छॾियूं। इहा पैगंबर जी पैरवी। भला नमाज़ ख़त्म थिया पोइ पुछंदा न अल्लाह जे रसूल छो जुती लाथी? न लाहींदा, बाद में पुछंदा न, नमाज दौरान उन्हनि जुतियूं लाहे छॾियूं। जॾहिं नमाज ख़त्म थी, हा पोइ सुवाल कनि था अल्लाह जे रसूल तव्हां नमाज दौरान जुती छो लाथी? पाण सुगरा फरमाईंदा मुझ जिब्राइल आयो ऐं चयाई तव्हां जुती जे तर में नजासत लॻल आहे। हिते हिकिड़ो नुक़्तो आहे जेको ज़हन में विहारे छॾियो, पैगंबर आलिमुल ग़ैब कोन्हे, ग़ैब कोन थो ॼाणे। ग़ैब ॼाणंदड़ हुजे हा त पलीत जुती सां कीअं नमाज़ पढ़ाया? जॾहिं जिब्राइल अलैहिस्सलाम अची ॿुधायो आहे, पाण फरमाईंदा जिब्राइल अची मूंखे चयो तव्हांजी जुती जे तर में पलीती लॻल आहे, इन जे करे मूं पंहिंजी जुती लाहे छॾी, पर तव्हां पंहिंजी जुतियूं छो लाथियूं? अल्लाह जे रसूल तव्हांखे लाहींदे असां ॾिठो, तव्हांखे लाहींदे ॾिठो, दलील तव्हांजो अमल आहे। हीअ सहाबा। आख़िरी वाक़ियो ॿुधाईंदो हलां, टाइम थिए पियो। पाण सुगरा जॾहिं मके खां हिजरत करे मदीने आया, संदन तमन्ना हुई त अल्लाह ताला बैतुल्लाह खे किबड़ो बनाए, बैतुल्लाह खे, इहा संदन तमन्ना हुई। ऐं क़ुरान में बि अल्लाह ताला फरमायो आहे कद नरा तक़ल्लुब वजहिक फिस समाए फलनुवल्लियन्नक क़िबलतन तर्ज़ाहा। पैगंबर असीं ॾिसूं था बार बार तूं मथे निहारी थो आसमान ना, बार बार तूं मथे निहारी थो आसमान ना, तोखे जेको किबलो पसंदि आहे जल्दी असीं तोखे फेरे छॾींदासीं उन किबले ॾांहुं। इते बक़ी जो नुक़्तो ॿुधाए पोइ अॻिते हलां थो। अल्लाह जे नबी मथे छो ते ॾिठो? तव्हां चओ था न अल्लाह हर जाइ ते मौजूदु आहे, साॼे निहारींदा, खाॿे निहारींदा, हेठि निहारींदा, पैगंबर मथे छो ते ॾिठो? आहे को दलील? छो त अल्लाह जे नबी खे अक़ीदो आहे मुंहिंजो परवरदिगार मथे आहे, वही जो नुज़ूल मथे खां थींदो आहे, मथां वही जो नुज़ूल मथां खां थींदो आहे, अल्लाह मथे आहे। इहो सभिनी सहाबा जो अक़ीदो आहे, फितरती अक़ीदो आहे। ऐं चवंदो आहियां कॾहिं कॾहिं तव्हां नोट कयो आहे, हीउ हिंदू जेको 33 करोड़ ख़ुदा जो पुॼारी आहे न, इन जे किताब में लिखियो 33 करोड़ ख़ुदा, इहो हिंदू बि कॾहिं कॾहिं ज़बान मां निकिरी वेंदा ऊपर वाला,
छा चवंदो आहे? ऊपर वाला। कॾहिं हिंदू नीचे वाला चयो छो? उनजी फितरत में चवे थी अल्लाह मथे आहे। फितरत जो इनकार तूं नथो करे सघीं। जॾहिं दुआ घुरंदा आहियूं न, हथ मथे छो वेंदा आहिनि, नज़रूं मथे छो वेंदियूं आहिनि? फितरत चवे थी मुंहिंजो परवरदिगार मथे आहे। अल्लाह अकबर। पाण मथे निहारींदा हुआ। अल्लाह वही नाज़िल कई, वही नाज़िल थी पाण मदीने जे अंदरि आहिनि त हाणे बैतुल्लाह खे तव्हां पंहिंजो क़िबलो बनायो। अल्लाह जे प्यारे पैगंबर सहाबा खे नमाज़ पढ़ाई त पाण मोह कनि था बैतुल्लाह ॾांहुं, बैतुल मक़दिस खे छॾीनि था। पर उन ज़माने में मस्जिद कुबा मदीने खां ॿाहिरि हुई। हीअं मदीने शहर जे अंदरि आहे। उन ज़माने में के मोबाइल कोन हुआ जो जल्दी उते ॻाल्हि पइजी वञे। अञा कुबा वारनि ताईं ॻाल्हि कोन पइती आहे त बैतुल्लाह खे क़िबलो बनायो आहे। उहे बैतुल मक़दिस न आई, मोह करे फजर जी नमाज़ पढ़नि पिया। सही बुखारी जी रिवायत, फजर जी नमाज़ पढ़ी रहिया आहिनि। तेसि ताईं हिकिड़ो सहाबी जे अॻे ॾींहुं अल्लाह जे रसूल सां गॾु नमाज़ पढ़ी हुई, सो अची मस्जिद कुबा में पहुतो। ॾिसे सहाबा बैतुल मक़दिस लाइ मोह करे नमाज़ पढ़नि पिया। अची बीठो ऐं दाह करे चई, इन रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़द उनज़िल अलैहिल क़ुरआन फउमिर अन यस्तक़बिल अलकाबत। ऐं सहाबियो अल्लाह जे रसूल ते क़ुरान नाज़िल थी चुको आहे। अल्लाह हुक्म करे छॾियो आहे त हाणे काबे खे पंहिंजो क़िबलो बनायो। सहाबा हिकु रकात हिक सां अदा करे चुका आहिनि ऐं रुकू जी हालत में आहिनि। रुकू जी हालत में भला सोचींदा न त ही नमाज़ पढ़ी वठूं, पोइ ज़ोहर नमाज़ असीं बैतुल्लाह ॾांहुं मोह करे नमाज़ पढ़ंदासूं। न, हदीस लफ़्ज़ आहिनि रुकू जी हालत में सहाबा बैतुल मक़दिस खां फिरी बैतुल्लाह ॾांहुं थी विया। या प्यारे पैगंबर जी इताअत। ऐं असीं छा चवंदा आहियूं? बहाना बनाए। कॾहिं चवंदा आहियूं अदाई अल्लाह जे रसूल जो अमल आहे, छा चवंदा? हुक्म ॾेखारियो। छा पैगंबर जो अमल हुजत कोन्हे? हुक्म ॾेखारियो। वरी हुक्म ॾेखारियो, छा चवंदा? अमल ॾेखारियो। वरी अमल ऐं हुक्म ॿई ॾेखारियो, छा चवंदा? सहाबा जो अमल ॾेखारियो। हद आहे अल्लाह जा बानो, हेॾा बहाना। ही बहाना तव्हांखे क़यामत ॾींहुं छॾाईंदा। पैगंबर जो अमल बि हुजत आहे, पैगंबर जो कौल बि हुजत आहे। यादि रखी छॾियो। तंहिंजे करे दोस्तो, ही तमामु वॾो मौज़ू आहे। असांजा मोहतरम दोस्त अञा पिया वेठा आहिनि। अल्लाह ताला खां दुआ घुरूं त अल्लाह ताला असांखे जेसि ताईं दुनिया में ज़िंदा रखे, तोहीद सुन्नत ते ज़िंदा रखे। यकीन ॼाणो हिकिड़ी ॻाल्हि कंदो हलां, पंहिंजे दिलि जी ॻाल्हि कंदो हलां त अल्लाह जो जेतिरो बि शुक्र अदा करियो घटि आहे त रब्बुल आलमीन असांखे जमात हक़ आहे अहले हदीस सां गॾु रखियो। यकीन ॼाणो अल्लाह जो वॾो फज़ल आहे। ऐं हिकिड़ो नुक़्तो तव्हांखे ॿुधाए पोइ तक़रीर ख़तमु कंदुसि। शाह साहिब खां के माण्हू पुछियो रहमतुल्लाह अलैह खां, ऐं गॾु रहियो आहियां, साईं सां मुलाक़ातूं आहिनि। शाह साहिब खां के पुछियो, साईं ही जेके ॿिया फ़िरका आहिनि से पंहिंजे बुज़ुर्गनि जूं वॾियूं करामतूं ॿुधाईंदा आहिनि, मोइल खे ॼारे छॾिया आहिनि, पाणी ते पियो हले ॿुॾे कोन थो, हवा में पियो उॾामे पर कोन आहिनि, अव्हां जी कहिड़ी करामत आहे? शाह साहिब चयो, हिन फितननि जे दौर में रब्बुल आलमीन असांखे क़ुरान ऐं सुन्नत ते क़ाइमु रखियो आहे। इहा असांजी करामत। हिन फितननि जे दौर जे अंदरि अल्लाह जमात हक़ा सां वाबस्ता रखियो आहे। इहा मामूली ॻाल्हि कोन्हे, तमामु वॾो अल्लाह जो इनाम आहे, वॾी रब जी महिरबानी आहे। जेतिरो शुक्र अदा करियूं घटि आहे। तंहिंजे करे दोस्तो, अल्लाह ताला जो शुक्र अदा करियूं। ऐं आख़िर में पंहिंजे ॻोठ असांजो सलामत ख़ान खोसो, उनजे रहवासियुनि जो शुक्रगुज़ार आहियां। असांजे मोहतरम अबू बकर साहिब जो दिलि जी ॻाल्हि ॿुधाईंदो हलां, काफ़ी दफ़ा फ़ोन कई, मुंहिंजो प्रोग्राम मां कोन ॾींदुसि। अची पहुतो माना त खोसकी में प्रोग्राम हुजे ऐं यकीन ॼाणो ऐं दिलि जी ॻाल्हि करियां थो, रोअण जहिड़ो थी रहियो, रोअण जहिड़ो थी रहियो। उन ॾींहुं मूंखे डपु थियो त यार अल्लाह रहम करे मतां कंहिंजी पिट न लॻे। घणा प्रोग्राम आहिनि पर हाणे इनकार कोन कबो, पर हाणे मूंखे डपु आहे त हर साल न रोए। ईअं न कयो।